अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भलीकार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में जेके इख़्तिलाफ़नि वारी सूरत हाल आहे, चाहे उहे तरक़ियाती रिथाऊं हुजनि, पाणी जो मामिलो हुजे, बिजली जो मामिलो हुजे, फंड हुजनि, नौकरियूं हुजनि, तरक़ियाती स्कीमूं हुजनि, पैकेजिस हुजनि, NFC में हिसो हुजे, इन हवाले सां मुख़्तलिफ़ बयानबाज़ियुनि जो सिलसिलो जारी आहे। वफ़ाक़ पारां जिते सिंध सूबे जी कारकर्दगी ऐं फंडनि में गोभियुनि जा इल्ज़ाम हया वञनि था, त उते सिंध पारां वफ़ाक़ ते इल्ज़ाम हया वञनि था त वफ़ाक़ पारां सिंध खे उनजो जाइज़ हिसो नथो ॾिनो वञे। कोशिशि कंदासीं त वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में जेके मामला आहिनि, तनाज़ा आहिनि, अॼोके प्रोग्राम में उनखे कवर करे सघूं। इन हवाले सां असांखे ॻाल्हाइण जे लाइ पीपल्स पार्टी जे इंतिहाई सीनियर अॻवान सेनेटर आजिज़ दामरा साहब जॉइन कयो आहे। आजिज़ साहब भलीकार, तव्हां पंहिंजो प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। आजिज़ साहब, छा चवंदो हिन वक़्तु वफ़ाक़ ऐं सूबे जे विच में मुख़्तलिफ़ मामलनि ते, जीअं मां पंहिंजे इंट्रो में ज़िक्र करे चुको, मुख़्तलिफ़ मामलनि ते इख़्तिलाफ़नि जो सिलसिलो जारी आहे। जी, त वफ़ाक़ जॾहिं खां PTI जी सरकार आई आहे, उन मुसलसल सिंध ते इल्ज़ामबाज़ी कई आहे त सिंध जा जेके ड्यू शेयर आहे पैसनि जो, उहो जेको आइनी आहे, आइनी पैसा न ॾियणु आइन सां हिकिड़ी वॾो मज़ाक़ आहे, खिलवाड़ आहे ऐं जुर्म आहे त उहो आइनी तौर ते कंहिं सूबे जा पैसा जेके आहिनि उहो रोके वेठा हुजनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु वफ़ाक़ ऐं सिंध जे दरमियान जेको वाज़े फ़र्क़ु आहे, उहो तरक़ी जो फ़र्क़ु आहे। सिंध में तरक़ी तेज़ी सां थिए पई, हिननि जे पैसनि न ॾियण जे बावजूदि तरक़ी थिए पई, पर उल्टो इल्ज़ाम इहो लॻाए थो वञे त सिंध में चोरी थिए पई। हाणे जेकॾहिं हेल्थ सेक्टर जो असां मिसाल वठूं त हेल्थ सेक्टर में सिंध गवर्नमेंट जा एतिरा पैसा लॻनि था, ज़ाहिरिया जेकॾहिं माण्हू खे दिलि जी तकलीफ़ थिए ऐं उहो माण्हू फ्री ऑफ कास्ट पंहिंजो 5 खां 8-10 लखनि जो इलाज कराए, जेकॾहिं त पोइ उहो ज़ाहिरिया जंहिं सूबे ते तव्हां चोरी जो इल्ज़ाम हणो था, त पोइ अहिड़ी फैसिलिटी पाकिस्तान में बाक़ी कंहिं सूबे में छो न आहे? पर आजिज़ साहब, वफ़ाक़ जो इहो क्लेम आहे त सिर्फ़ दिल जो मर्ज़ी त कोन्हे न, माण्हुनि खे तालके अस्पतालनि जी सूरत हाल ॾिसो, अस्पतालनि में गॾनि ॿधण वारी जेके वीडियोज़ साम्हूं आयूं, स्कूलनि में जेके माल वारण वारी वीडियोज़ साम्हूं आयूं, उन ते बि उन हवाले सां बि सिंध जी कारकर्दगी ते तमामु घणी तनक़ीद थिए पई। तव्हां बिल्कुलु सही सवाल कयो आहे ऐं मुंहिंजे जवाब खे अञा वधीक तव्हां वज़न ॾियारायो आहे इहो सवाल करे त जॾहिं अहिड़े क़िस्म जो महांगो तरीन इलाज थिए, जॾहिं किडनी जो महांगो इलाज थिए, जॾहिं जिगर जी पेवनकारी जो महांगो इलाज थिए, जॾहिं दिलि जा जेके तकड़ा इमीडिएटली इलाज हुजनि उहे फ्री थियनि, जिथे ॿारनि जी अस्पताल फ्री में इलाज करे, जिथे कैंसर जो फ्री इलाज थिए जना हॉस्पिटल में, त पोइ ज़ाहिरिया तालका ऐं डिस्ट्रिक्ट अस्पतालुनि खे बि ठीकु करण जी ज़रूरत आहे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं वफ़ाक़ पंहिंजो ड्यू शेयर सूबे खे ॾींदो। इहो ई त सवाल आहे जेको तव्हां असां खां था कयो। उहो ई पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट थी चए त इहे सभई बहितरियूं तॾहिं अची सघनि थियूं, ग्राउंड ते फैसिलिटी तॾहिं अची सघे थी जॾहिं सूबे खे पंहिंजो ड्यू शेयर ॾिनो वेंदो। हाणे जॾहिं ड्यू शेयर तव्हां न ॾींदो ऐं रिक्वायरमेंट तव्हां रखंदव त हर जाइ ते बहितरी हुजे, त पोइ ज़ाहिरी आहे सूबे खे अहिड़े क़िस्म जूं दुश्वारियूं दरपेश अचनि थियूं। ऐं तव्हांजे सवाल खे मुकमल तौर ते इंडोर्स कयां थो ऐं तव्हांजे सवाल खे अॻिते थो वधायां त इहो ई असांजो मौक़िफ़ आहे, सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़। आजिज़ साहब, ड्यू शेयर जी तव्हां ॻाल्हि कयो था, जॾहिं त फवाद चौधरी जीअं कल बि ॻाल्हि कई त भई वफ़ाक़ पारां 3 सालनि में जेके सिंध खे पैसा मिलिया 1700 अरब रुपया, उहे सिंध में किथे ख़र्च कया विया, कहिड़ी तरक़ियाती स्कीमनि ते ख़र्च कया विया, जेको लॻंदे नज़र नथो अचे। वफ़ाक़ जो इहो क्लेम आहे त जेके पैसा आहिनि उहे लंडन में, दुबई में या कैनेडा में निकिरनि था। ॾिसो, जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जो जेसि ताईं मौक़िफ़ आहे त असां पाबंद न आहियूं वफ़ाक़ खे ॾेखारण जे लाइ। वफ़ाक़ चश्मो पाए अचे जंहिंसां उन्हनि खे शयूं क्लियर कट नज़र अचनि, वफ़ाक़ जा नुमाइंदा अचनि NICVD हॉस्पिटल में, वफ़ाक़ जा नुमाइंदा वञनि जिना हॉस्पिटल में, वफ़ाक़ जा नुमाइंदा वञनि 10 NICVD हॉस्पिटल में, उहो त इहो चेक कनि त केतिरे तइदाद में माण्हू अचनि था ऐं केतिरो फ्री में इलाज थिए पियो। उनखां पोइ रोड इंफ्रास्ट्रक्चर ॾिसी सघनि था। सिंध में 7 कैडेट कॉलेज ठहियल आहिनि जेके पाकिस्तान जे कंहिं सूबे में कोन ठहिया आहिनि। सिंध में नवाबशाह में गर्ल्स वाइस कैडेट कॉलेज ठहियो आहे ऐं ॿियो कैडेट कॉलेज जेको आहे उहो ठहे पियो तव्हांजो कराची में। सिंध सूबे वाइद सूबो आहे जंहिं हर ज़िले में पंहिंजी यूनिवर्सिटी जी कैंपस ॾिनी आहे। सिंध वाइद सूबो आहे जंहिं मुलाकातियार ब्रिज जेका वफ़ाक़ जी मदद सां ठही सघे थी, उहा सूबे पंहिंजे ख़र्चनि सां ठाही आहे। सिंध वाइद सूबो आहे जंहिं इस्लाम कोट जो एयरपोर्ट पंहिंजे ख़र्चे ते ठाहियो आहे। सिंध वाइद सूबो आहे जेको नूरियाबाद खां वठी थरपारकर में बिजली मुफ़्त में ठाहे ऐं उहा मुफ़्त में इस्लाम कोट जे माण्हुनि खे प्रोवाइड करे थो। ही सभई उहे प्रोजेक्ट आहिनि जिन सां सिंध जो माण्हू मुस्तफ़ीद आहे। जेकॾहिं इहे सभई पैसा दुबई ऐं लंडन हलिया विया हुजनि त पोइ ही सिंध में बाक़ी कमु किथां पियो थिए? वफ़ाक़ बि कमु करण जे लाइ तयारु कोन्हे। तव्हांखे यादि हूंदो त सिर्फ़ु थरपारकर में प्राइम मिनिस्टर ऐलान कयो त 1 अरब रुपए ख़र्च थींदा आरो प्लांट ते, 1 रुपयो रिलीज़ कोन थियो आहे हिन जो। त चोर ऐं डाकू पाण आहिनि या सिंध गवर्नमेंट आहे?
आजिज़ साहब, हिन वक़्तु जेकॾहिं सिंध में ॻाल्हि कजे गैस जी बदतरीन लोड शेडिंग आहे, बिजली जो इंतहाई शदीद बहरान आहे, सूबाई हुकूमत सिंध जो वॾो वज़ीर मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते इन हवाले सां ॻाल्हाईंदो रहियो आहे, लाॻापियल वज़ीर बि आवाज़ उथारींदा, पर उन बावजूद सिंध में जेको सभ खां वधीक आमदनी ॾियण वारो सूबो आहे, जेको सभ खां वधीक गैस पैदा करे थो, उन सां जॾहिं इहा वेदन थिए त छा चवंदो त कहिड़े फ़ोरम ते इहो केस, इहो मामिलो उथारण जी ज़रूरत आहे? तव्हांजो बुनियादी सवाल आहे सभीन। सिंध जो ही मौक़िफ़ जेको आहे उहो बार बार हिननि बोड़नि हुकुमराननि जे साम्हूं पेश कयो वियो आहे ऐं NFC जेका अरिड़हीं आईनी तरमीम खां पोइ जेका पहिरीं NFC जेका थी पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ॾिनी ऐं तमामु सूबनि खे ॾिनी। ॾिसो, जिथे NFC जे पैसनि जी ॻाल्हि सिंध करे थी, उहा सिर्फ़ु सिंध खे कोन थी मिले। NFC अवार्ड जेको आहे उहो आइन जे आर्टिकल 160 जे सब आर्टिकल 3 तहत चइनी सूबनि खे मिले थो, त पोइ जवाब में चइनी सूबनि वटि हेल्थ जो इहा सहूलियत छो कान्हे जेका सिंध वटि आहे? जवाब में इहो छो नथो ॿुधाए वञे त एजुकेशन जा इदारा एतिरा छो न ठहिया आहिनि जेतिरा सिंध में ठहिया आहिनि? जवाब में इहो छो नथो ॿुधाए वञे त रोड इंफ्रास्ट्रक्चर में या थर में जेतिरी तरक़ी थी आहे उहा बाक़ी सूबनि में छो कोन थी थिए? सवाल त सभिनी सूबनि खां आहे। ऐं वफ़ाक़ जेको लोड शेडिंग जी मद में, महांगाई जी मद में, गैस जी मद में, रेवेन्यू जी मद में जेको सिंध सां माटेली माह वारो सलूक कई वेठो आहे, उन्हनि तां ध्यानु हटाइण जे लाइ सिंध ते चोर चोर जो इल्ज़ाम लॻाए थो वञे ऐं जवाब में कराची जेका ख़ुदि टैक्स बि ॾे, जेका सिंध जी दिलि आहे, ऐं उन कराची जे अंदरि वफ़ाक़ पाण बि कमु करण जे लाइ तयारु कोन्हे। MQM वटि जेके लोकल गवर्नमेंट जा इदारा हुआ, उन्हनि करप्शन करे, उन्हनि ओवर अपॉइंटमेंट कई आहे ऐं उन्हनि टैक्सनि में चोरी कई आहे, उन्हनि ख़र्चनि में इज़ाफ़ो कयो आहे। अॼु बि जेकॾहिं आउं मिसाल ॾियां तव्हांखे, सिर्फ़ु हिकिड़ी DMC जेका सेंट्रल DMC आहे, हिकु साल में जेका एक्सपेंडिचर हो उन में कमी थी आहे, सेविंग में इज़ाफ़ो थियो आहे, मुलाज़िमनि खे जेको अलाउंस आहे उहो प्रॉपर मिले थो, पेंशन प्रॉपर मिले थी, त पोइ सिंध गवर्नमेंट जेकॾहिं चोर हुजे त पोइ हुनजा ऑफिसर हेॾी फैसिलिटी छो पिया ॾियनि? इहो हिकिड़ो बुनियादी सवाल आहे सिंध जो, जेको तव्हां बि कयो आहे, इहो मुंहिंजो बि आहे, उहो सूबे जे चीफ मिनिस्टर जो बि आहे। आजिज़ साहब, एक तरफ़ पीपल्स पार्टी सूबाई हुकूमत के वफ़ाक़ के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, त ॿिए पासे जेके अपोज़िशन आहे सिंध में उहे बि तमामु घणो एहतजाज करे रहिया आहिनि। सिंध असेंबली जी सूरत-हाल ॾिसिजे या बजट जे हवाले सां जेके मामला आहिनि, MQM पाकिस्तान पारां 3 जुलाई ते रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जी बदतरीन कारकर्दगी जे हवाले सां, छा चवंदो? MQM मां दरअसल सम्झां थो त उहा MQM जी रैली जेका आहे उहा संदन ही करतूतनि ते हिकु जेको आहे सो वागू वारा घोड़ा हूंदा, छो जे मूं तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी DMC जी ॻाल्हि कई आहे। तव्हां MQM जे कंहिं माण्हू खे सुभाणे वठी अचो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में, ऐं सिर्फ़ु सेंट्रल DMC ते 1987 खां वठी अॼु ॾींहं ताईं जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ सां जेका विसाघाती कई आहे MQM, ऐं हुन ते ॻाल्हाईंदुसि ऐं पोइ ख़बर पवंदी कराची जे माण्हुनि खे त अहसास महरूम जा वागू वारा घोड़ा वाहींदड़ MQM ख़ुदि उर्दू ॻाल्हाईंदड़ जो जेतिरो इस्तेसाल कयो आहे शायदि ई कंहिं दौर में थियो हुजे। आजिज़ साहब, अॼु PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल पारां बि कुझु इन तरह जी ॻाल्हि कई वई। तव्हां सम्झो था त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां जेका सूरत हाल आहे, तासुब वारी सियासत खे हथी ॾियण जी कोशिशि कई पई वञे, माज़ीअ जे भेरो ॿीहर त भई सिंध या कराची जे हवाले सां जेके प्रोपेगेंडा कई पई वञे। सिंध कराची राजधानी आहे, सिंध जो हिकिड़ो शहर आहे, पर उन बावजूदि चयो थो वञे त पीपल्स पार्टी कराची ते ध्यानु न पई ॾे, कराची जे लाइ पैकेजिस कोन्हनि, कराची वारनि जे लाइ नौकरियूं कोन्हनि। तव्हां सम्झो था त तासुब जी सियासत जो जेको आहे सो उनखे हथी ॾियण जी कोशिशि कई पई वञे? सभिनि दरअसल जेका परेशानी आहे उहा इहा आहे त सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ हुकूमत जेका आहे उहा ज़ीरो ते बीठी आहे कराची जी तरक़ी लाइ, ऐं जेके लोकल बॉडी जा इदारा हुआ उन्हनि त रद्द चूसियो आहे न पंहिंजे माण्हुनि जो। हाणे जेका कराची में जेका तरक़ी जेका तेज़ी सां थिए पई, दरअसल ही तकलीफ़ उहा आहे 1072 अहिड़ा मनसूबा आहिनि जेके ऑन गोइंग आहिनि, जेके मनसूबा सिंध गवर्नमेंट जा मनसूबा आहिनि ऐं उन्हनि ते 9.5 अरब रुपए 10 अरब रुपया हिकिड़ा असां ॾिना, 9.5 मिलियन जेके आहिनि उन्हनि ते ख़र्च पिया थियनि, ऐं उनखां पोइ 110 अरब रुपया मौजूदा बजट जेका आहे न्यू स्कीमुनि जे लाइ कराची जे लाइ रखी वई आहे। हाणे 1072 उहे मनसूबा जेके ऑन गोइंग स्कीम आहिनि जेके सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जूं आहिनि, ऐं 100 खां वधीक अरब रुपया कराची जी तरक़ी जे लाइ वधीक रखिया विया आहिनि। कराची सिंध आहे, कराची सिंध जी दिलि आहे, ही शयूं सिंध गवर्नमेंट जूं जेके हुननि खे आईंदा इलेक्शन में पंहिंजे लाइ ख़तरो थो लॻे। आजिज़ साहब, तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत हिन वक़्तु डिफेंसिव पोज़ीशन में अची वई आहे मुख़्तलिफ़ मामलनि जे हवाले सां। जेकॾहिं ॻाल्हि कजे एक्शन कमेटी जे हवाले सां त उन ते पीपल्स पार्टी जो तव्हांजी बि मुलाक़ात थी, तव्हां इन तरह जो ट्वीट बि कयो त भई बिला पीपल्स पार्टी जे आला क़यादत सां मुलाक़ात बि थी आहे, पर एक्शन कमेटी जो जेको इल्ज़ाम आहे हिन वक़्तु पीपल्स पार्टी ते, उन हवाले सां तव्हां छा चवंदो?
ॾिसो, एक्शन कमेटी जो पंहिंजो हिकिड़ो इल्ज़ाम आहे। हाणे उन इल्ज़ामनि ते उन्हनि माण्हू इकट्ठा कया ऐं उन खां पोइ हिकिड़ो इंसिडेंट थी वियो हलियो। उन में कुझु बेगुनाह माण्हू बि गिरफ़्तार थिया, उन्हनि ते असां मादरत बि कई ऐं बेगुनाह माण्हुनि खे आज़ादु करायो। हाणे 120 अहिड़ा माण्हू आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ FIRs आहिनि, कुझु प्राइवेट माण्हू जूं आहिनि, कुझु ख़ुदि बरिया जूं आहिनि ऐं कुझु स्टेट जे तरफ़ां क़ाइमु थियल आहिनि। उहे माण्हू जेके आहिनि उहे अदालतुनि खे फेस कनि पिया ऐं उन में बि सिंध गवर्नमेंट पूरी कोशिशि करे पई पंहिंजी लीगल टीम ठाहे त उन्हनि में बि जेकॾहिं कंहिं हिकिड़े बि अहिड़े माण्हू सां जेकॾहिं ज़्यादती थी आहे त उन सां ज़्यादती थियणु न ॾिनी वञे। बाक़ी कुझु अहिड़ा क़िस्म जा गिरफ़्तारियूं थियल आहिनि जिन जा फुटेज आहिनि, जंहिंजे लाइ ख़ुदि सिंध एक्शन कमेटी पहिरें ॾींहुं इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई त हिननि शरपसंदनि सां उन्हनि जो तालुक़ु कोन्हे को ऐं जिन मारधाड़ कई आहे, जिन प्रॉपर्टियूं साड़ियूं न, उन्हनि जो सिंध एक्शन कमेटी सां को बि तालुक़ु कोन्हे। त इन ते पूरी बारीक़बीनी सां कमु थिए पियो त जेको बि बेॾोही माण्हू गिरफ़्तार हो उहो आज़ादु थियल आहे ऐं हींअर बि बेॾोही माण्हू जेको आहे उहो गिरफ़्तार न थिए। बाक़ी जेकॾहिं वालार जे ख़िलाफ़ ऐं उन बहरिया टाउन जे ख़िलाफ़ जेकॾहिं एहतजाज आहे, जेकॾहिं उन गैर कानूनी का वालार कई आहे, उनजी न सिर्फ़ तव्हां सिंध एक्शन कमेटी आऊं बि मुज़म्मत थो कयां ऐं आऊं तव्हांजे प्रोग्राम जी तवसत सां चवां थो त न सिर्फ़ बहरिया कंहिं बि सोसाइटी खे, कंहिं बि बिल्डर खे इजाज़त नथी ॾिनी वञे त हू गैर कानूनी तौर ते वालार कनि। जेकॾहिं बहरिया करे थो असीं उन ते बि एहतजाज ऐं मुज़म्मत करियूं था, ईअं करणु कोन ॾींदासूं। ऐं जेकॾहिं का ॿी सोसाइटी बि करे थी त सिंध एक्शन कमेटी खे उनखे बि वाइको करणु खपे ऐं पूरो सिंध जो माण्हू इन पॉइंट ते का ॿी राय कोन्हे ऐं हिकिड़ी एजेंडा ते गॾु आहियूं। हाजी साहब, तव्हां हींअर पाण एडमिट कयो त कुझु बेगुनाह गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि इन हवाले सां, त उन्हनि बेगुनाह गिरफ़्तारियुनि जे हवाले सां पीपुल्स पार्टी जी सूबाई हुकूमत पारां हिन वक़्त ताईं छा कयो वियो आहे? एक्शन कमेटी पारां जुडिशियल इंक्वायरी जो मुतालबो बि कयो वियो हो। वीडियोज़ में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे केतिरे हद ताईं वाइको कयो वियो आहे? सभिनि पहिरीं ॻाल्हि ते आहे त जंहिं ॾींहुं इंसिडेंट थियो हो, मुंहिंजो हिन जवाबु ॾियण जो इहो कतन मक़सदु कोन्हे त आऊं का पॉइंट स्कोरिंग थो कयां। सिंध एक्शन कमेटी जामशोरे मां इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई त ही जेके मारधाड़ जिन कई आहे असां उन्हनि सां लातालगी था कयूं ऐं इहे शरपसंद माण्हू आहिनि। ऐं उन खां पोइ जॾहिं को वाक़ियो थींदो आहे त सरज़मीन तां के अहिड़ा माण्हू बि गिरफ़्तार थींदा आहिनि जिन जो इन मारधाड़ सां तालुक़ु न हूंदो आहे। हिन वाक़िए में बि यकीनन के अहिड़ा माण्हू जेकॾहिं गिरफ़्तार थियल आहे ऐं उन खां पोइ 13 तारीख़ ते मज़ीद माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेकॾहिं गिरफ़्तारी थी हुई त उन ते इमीडिएटली एक्शन वरितो वियो ऐं उहे माण्हू आज़ादु थिया। हाणे 120 माण्हू यकीनन गिरफ़्तार आहिनि जिन ते FIR आहे। हाणे उहे इन्वेस्टिगेशन जे दौरान मरहले में हले पई ऐं जिथे जिथे इन्वेस्टिगेशन में उहे माण्हू बेॾोही साबित थींदा उन्हनि खे बिल्कुलु रिलीफ मिलंदो। आजिज़ साहब, क़ौम परस्तनि खे दहशतगर्द करार ॾियण जी साज़िश सटी पई वञे, इन तरह जी स्टेटमेंट आई बिलावल भुट्टो ज़रदारी जी। आरिफ अलवी पारां बि इन तरह जी मज़म्मत कई वई त जेकॾहिं कब्ज़नि वारो मामिलो आहे त इहो इंतहाई ख़तरनाक आहे। इन ते तव्हां सम्झो था त इन तरह जी बयानबाज़ी थिए थी त पीपुल्स पार्टी हिन वक़्तु जेको रोल प्ले कंदी उहो इंतहाई अहम आहे। सिंध जे माण्हुनि में, सिंध जे शऊर में हिन वक़्तु जेका कावड़ ऐं किरोध आहे उहो इंतहाई अहम आहे ऐं अॻियां हली करे पीपुल्स पार्टी जे लाइ इंतहाई सवालिया निशान पिणु बणिजी सघनि था जेकॾहिं एक्शन कमेटी सां गॾु हिन वक़्तु पीपुल्स पार्टी मामलनि में गॾु न बीठी। जॾहिं त तव्हां मञो बि था त जेकॾहिं कब्ज़नि जे ख़िलाफ़ इन तरह जी जदोजहद आहे त पीपुल्स पार्टी गॾु हूंदी एक्शन कमेटी सां। ॾिसो सभिनि, मां सम्झां थो असांजे मौक़िफ़ खे सही नमूने सां पेश न पियो कयो वञे। जी, पहिरीं ॻाल्हि त एक्शन कमेटी, पीपुल्स पार्टी एक्शन कमेटी हिकिड़े कंहिं बिल्डर ऐं इन जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थी न। असां त ऐं सिंध जो माण्हू चए थो त ॿियूं इलाही सारियूं सोसाइटियूं न अहिड़े क़िस्म जा सवाल इलाही जाइनि ते आहिनि, ॿियनि जाइनि ते बि आहिनि। हाणे उहो संदन सियासत आहे पीपुल्स पार्टी जे चेयरमैन ते इहो चवणु त हुन क़ौम परस्तनि खे दहशतगर्द चयो आहे, कतन ग़लति ऐं हुनजी स्टेटमेंट खे ग़लति जेको आहे सो पेश कयो थो वञे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो आहे त जेके माण्हू बाहि ॾियण वारे वाक़िअनि में मुलविज़ आहिनि, दहशतगर्दी मुख़्तलिफ़ मरहलनि खां थिए थी, उहो ज़रूरी कोन्हे कि हिकिड़े तरफ़ इशारो हुजे। जेकॾहिं सिंध जे सियासत खे लिसानी तरफ़ वठी वञिबो त उहा दहशतगर्दी आहे। उहा का बि धुर करे, का अहिड़ी धुर जेका अलॻि सूबे जी ॻाल्हि करे जेकॾहिं पुरअमन माहौल खे ख़राबु करणु चाहींदी, उहा बि दहशतगर्दी आहे। त तव्हां कीअं था चयो त बिलावल भुट्टो साहब स्पेशली दहशतगर्द चयो आहे क़ौम परस्तनि खे? नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त जॾहिं उन बाहि ॾियण वारे वाक़िअनि ऐं माण्हुनि खां ख़ुदि एक्शन कमेटी लातालगी जो ऐलान कयो हुजे ऐं उन्हनि खे शरपरस्त करार ॾिनो हुजे त पोइ तव्हां कीअं था जस्टिफिकेशन करे छॾियो त पोइ हुननि कहिड़नि माण्हुनि जे लाइ बयानु ॾिनो हुजे ऐं बिलावल साहब कहिड़नि माण्हुनि जे लाइ बयानु ॾिनो आहे? ॿी ॻाल्हि त बिलावल साहब पंहिंजी तक़रीर में कराची में इहा ॻाल्हि बि आला अदालतुनि खां चई हुई, पंहिंजे शाइराना हिकिड़ी गुफ़्तगू में चई हुई त जेको बहरिया टाउन जो जेको केस आहे उहो सुप्रीम कोर्ट में भलियो। जेकॾहिं वाकई सॼी वालार थी आहे ऐं पीपुल्स पार्टी हुन सां गठजोड़ में आहे त पोइ सुप्रीम कोर्ट हुनखे बिल्कुलु ख़तमु करे सघे थी। पर बहरिया टाउन खे तव्हां चयो त हुन ते फाइन लॻंदो
ऐं तव्हां गुजरनारे खे उॾाए छॾियो, तव्हां कोरंगी खे उॾाए छॾियो, बनीगाला खे छॾे ॾिनो, त इहो त ख़ुदि बिलावल भुट्टो साहब सवाल कयो आहे। जी उन ते त बिलावल साहब जी आजियां थियणु खपे। मूंखे अफ़सोस आहे त बिलावल साहब जे बयान खे इन तरफ़ वरितो पियो वञे। आज साहब आखिरी सवाल तव्हां खां त धरती धड़ियुनि जो जेका ही रैली जो सिलसिलो जारी आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि खे भरपूर क़िस्म जी मोट मिली रही आहे। तव्हां चओ था त अञा बि जेका जांच हली रही आहे, जेके बेगुनाह उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो। पीपल्स पार्टी जो को वफ़द एक्शन कमेटी जे अॻवाननि सां इन हवाले सां मुलाक़ात कई आहे या मुलाक़ात कंदो, ताकि शयूं जेके आहिनि से वाज़े थी सघनि? ॾिसो जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उहे उन्हनि ते FIR आहे। FIR सिंध गवर्नमेंट जी कान्हे का, FIR प्राइवेट FIR आहे, ख़ुदि उन बिल्डर जे तरफ़ां FIR आहे ऐं स्टेट जे तरफ़ां बि FIR आहे। उनमें कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, उनमें 120 माण्हू गिरफ़्तार आहिनि ऐं उनमें इन्वेस्टिगेशन जे मरहल में गुज़रे थी। विदाउट इन्वेस्टिगेशन पीपल्स पार्टी छा करे त कंहिं माण्हू ॾोही आहे या बेॾोही आहे, ज़ाहिरी आहे जेकॾहिं आऊं या मुंहिंजो भाउ किथे गिरफ़्तार हूंदो त मूंखे इन्वेस्टिगेशन जे प्रोसेस मां गुज़रणो पवंदो। बाक़ी एक्शन कमेटी सां बिल्कुलु ॻाल्हाए सघिजे थो ऐं सिंध जे कंबाइन ऐं कलेक्टिव मुफ़ादनि में असां गॾु पहिरीं बि रहिया आहियूं ऐं हींअर बि रही सघूं था। असां लाइ क़ाबिल एतिराम आहे तमामु पॉलिटिकल क़यादत, चाहे उहा कॉमपरस क़यादत हुजे या का ॿी सियासी क़यादत हुजे। ऐं इहो चवणु बिल्कुलु गैर मुनासिब आहे त बिलावल भुट्टो साहब जेको आहे उहो कॉमपरसनि खे दहशतगर्द चयो आहे। बल्कि अहिड़ा माण्हू जेके जिन जा फोटेजिस आहिनि उन्हनि जे लाइ त ख़ुदि एक्शन कमेटी बि चयो आहे त उहे असां मां न आहिनि, उहे शरपसंद आहिनि। पर आज साहब एक्शन कमेटी इहो बि चयो आहे त अञा ताईं फुटेजिस वारनि खे गिरफ़्तार ई न कयो वियो आहे। एक्शन कमेटी इहो बि इल्ज़ाम हणे थी। एक्शन कमेटी इल्ज़ाम हणी सघे थी, हिकिड़ियूं गिरफ़्तारियूं थियूं न उन्हनि बाक़ी माण्हुनि ते FIR दर्ज आहे। सिंध गवर्नमेंट उन इन्वेस्टिगेशन इदारनि खे चयो आहे त बारीक बीनी सां कंहिं बि बेॾोही माण्हू जी जेका उहा गिरफ़्तारी न थिए। जेकॾहिं गिरफ़्तारियुनि में को बेॾोही माण्हू हूंदो, इन्वेस्टिगेशन में बेगुनाह साबित थींदो, उन्हनि खे रिलीफ मिलणु खपे। बाक़ी जेकॾहिं फोटेजिस में आहिनि त न सिर्फ़ु एक्शन कमेटी बल्कि आउं चवां थो त बिल्कुलु गिरफ़्तार थियणु खपे। वॾी महिरबानी आजिज़ दामरा साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ सिंध टीवी सां ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान ऐं सेनेटर आजिज़ दामरा असां सां गॾु, हुनजो चवणु हो त वफ़ाक़ सां सिंध जो सिंध सां जेको मुख़्तलिफ़ मामलनि ते रवैयो आहे इंतिहाई क़ाबिल अफ़सोस आहे। फंडनि जे हवाले सां हुनजो चवणु हो त जेको ड्यू शेयर आहे सिंध जो, उहो अञा ताईं वफ़ाक़ पारां सिंध खे नाहे ॾिनो वियो। उन बावजूदि सिंध में जेका तरक़ी थी रही आहे उहा वफ़ाक़ खां हज़म न पई थिए। एक्शन कमेटी जे अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जे हवाले सां हुनजो चवणु हो त बिल्कुलु बिलावल भुट्टो ज़रदारी जी स्टेटमेंट खे टोड़े मरोड़े पेश कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जेकॾहिं इन तरह जा मामला आहिनि त उन हवाले सां इदारनि खे चई छॾियो आहे त शफ़ाफ़ जांच कई वञे, जेके बेगुनाह आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। इन्वेस्टिगेशन जे मरहले मां गुज़री उहे आज़ादु थींदा। वीडियोज़ में जेके माण्हू आहिनि जिन जी निशानदेही कई आहे उन्हनि खां पिणु एक्शन कमेटी वारनि पाण लातालुकी जो इज़हार कयो आहे, उन्हनि ते केस दाख़िल कया वेंदा। आजिज़ दामरा जो चवणु हो त सिंध जे इन ॿरंदड़ मामले ते पीपल्स पार्टी कॉमपरसनि सां गॾु बीठल आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु पाणी जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं। पाणी जी खोट जे हवाले सां जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, इरसा पारां चयो वियो आहे त पाणी वहिकरनि जी सूरत हाल ॿीहर ख़राब थी रही आहे। पाणी जा जेके वहिकर आहिनि उहे 50% ताईं घटिजी विया आहिनि। इन हवाले सां न रुॻो पाणी जी खोट पैदा थी आहे पर बिजली जो पिणु वॾो बहिरान थी सघे थो। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असां सां अॻूणा सेक्रेटरी इरीगेशन ख़ालिद मेमण साहब गॾु आहिनि। ख़ालिद साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। ख़ालिद साहब, छा चवंदो पाणी वहिकरनि जे हवाले सां केतिरे वक़्त खां पाणी जी सूरत हाल जेका आहे उहा बहितर न थी रही आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, थैंक यू वेरी मच मैडम। मां इन की शुरुआत हीअं कंदुसि त जीअं सीज़न शुरू थी आहे ख़रीफ़ जी, तीअं असां सिंध सां हक़ीक़तनि वॾी ज़्यादती पई थिए। को पुछण वारो कोन्हे, न इरसा न फेडरल गवर्नमेंट ऐं वापडा, इहे सभु हिकिड़ो नेक्सस आहे। बहरहाल हाणे इहा जीअं तरबेला जी हिन शुरूआत में रिजर्वायर ऑपरेशन कई, शुरूआत में हिननि जेको आहे सो पाणी हिकदमि रबी खां पोइ छॾे ॾिनो। रबी खां पोइ ख़ाली तरबेला करिणो कोन हो, असांखे अर्ली क्रॉप लाइ कॉटन लाइ पाणी खपंदो हो, जेको 1 अप्रैल खां असांजो शुरू थिए थो। पर हिननि अर्ली जेको आहे रिकॉर्डेड ॻाल्हि आहे, मां रिकॉर्ड जी ॻाल्हि थो कयां। सो बहरहाल उहा इशू थियो, पाणी ख़तमु थियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो वरी कुदरती नेचुरल जो इशू थियो, बरसातूं घटि पयूं ऐं इन ॻाल्हि जेके तरबेला जो जेको आहे
सो असांखे एतिरो फीड न मिलियो। उन लाइ जेको इहो क्राइसिस थिया तमामु घणा थिया। हाणे वरी कुझु इम्प्रूवमेंट्स थियूं पर वरी इर्सा जो असां थोरो ॾिसूं था त उन्हनि वरी तरबेला खे वरी मथे रखणु यानी फाउंड अप करणु शुरू कयो। कंहिं हद ताईं सही बि आहे फ़ैसिलो, पर जॾहिं शार्टेज हुजे त पोइ पहिरीं लोअर रैट असां हेठि आहियूं, असांजे पाणी खे मीट करण लाइ हुननि खे ज़रूरु इहो त तरबेला खे जेको आहे, पर हुननि छा कयो जो वरी इलेक्ट्रिसिटी पहिरीं बि इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन लाइ असांजी तरबेला खाली कयूं। वरी जॾहिं इनफ्लोस तरबेला में अचणु शुरू थिया, कुझु स्कर्दू जो टेम्परेचर कुझु नॉर्मल सही थियो, फेवरेबल थियो, पाणी आयो पिए त वरी हिननि जेको आहे सो वरी यानी तरबेला खे भरणु शुरू कयो ऐं असांखे हेठि जेको आहे घटि पाणी ॾिनो। हाणे कुदरती ॻाल्हि आहे त वरी तरबेला जा इनफ्लोस घटि थी विया आहिनि, स्कर्दू जो टेम्परेचर वञे थो ॾींहुं ब ॾींहुं घटिबो ऐं जेको आहे सो इन ॻाल्हि जे करे उतां फेवर कान पई मिले। वरी असांजी काबुल रिवर जेका आहे तमामु हिकिड़ी इम्पॉर्टेंट जेका आहे हिकिड़ो असांजो वॾो मेन ट्रिब्यूटरी आहे असांजे इंडस रिवर जी, उहा बि जेका आहे सा तक़रीबन उहो पाणी घटि पियो थिए बदकिस्मती सां। 86,000 88,000 ते काबुल पहुतो हो, हाणे वञी उहो को 40,000 माना 50% काबुल ख़तमु थी वियो आहे। ऐं हींअर जेका आहे हींअर तरबेला जो पाणी ख़तमु पियो थिए ऐं जंहिं स्पीड सां तरबेला जो पाणी ख़तमु पियो थिए, बिल्कुलु ई एप्रीहेंशन आहे त हींअर जेको वॾो वरी नओं बहिराण शुरू थियण वारो आहे। अचूं था मंगला ते, हिन टाइम में मंगला पंहिंजी यानी कुझु बॉन्डेज कई आहे। हाणे मंगला यानी 20 तारीख़ खां कुझु 20-25 पाणी छॾियो आहे, पर मूंखे न छो जो मंगला जो पाणी 5 ॾींहं ते पुॼंदो, 7 ॾींहं वठंदो, 7 ॾींहंनि खां पोइ वरी 3 ॾींहं वठंदो बुडू ते पुॼण लाइ। पर जेको पाणी छॾियो अथनि घणो करे पाण में विरहाईंदा, असांखे कोन ॾींदा जेको पाणी जेको आहे। सो मुंहिंजो इहो अर्ज़ु आहे त तक़रीबन ॿिन्ही पासनि खां आइदर मंगला खां तरबेला जी त पोज़ीशन ॾाढी ख़राबु थी वई आहे ऐं मंगला जी बि एॾी फेवरेबल कोन्हे, पर आहे त थोरो असांखे पाणी कोन ॾींदा। सो हींअर 25,000 पाणी बेशक छॾियो अथनि मंगला ते, पर उहो पाणी जेको असां सिंध में कोन पुॼंदो, बुडू ते कोन पुॼंदो, छो जो हीअं सॼो दरिया 5 ॾींहंनि खां पोइ ख़ाली खुलियो सुको पियो आहे। इन लाइ जेके बि हूंदा लॉसिस वाटर, गर्मी घणी आहे, वाटर लॉसिस थींदा, लाज़ी ॻाल्हि आहे। त पाणीअ सां बुडू ते ॾुखियो पुॼंदो ऐं मूंखे जेको आईंदा वरी जेको आहे यानी नेक्स्ट वीक खां वरी जेको आहे मूंखे तकलीफ़ यानी या पाणी जी तकलीफ़ महसूस थिए पई। इट मीन्स इन मां बिल्कुलु क्लियर इहा ॻाल्हि साबित थिए थी त सिंध जेकॾहिं मथां खां पाणी जी खोट कई थी वञे, हथरादू खोट कई थी वञे, त सूबो सिंध इन ॻाल्हि में बिल्कुलु ग़लति कोन्हे। त इंटरनल त जेका असां विरासत थिए थी उन ते बि ॻाल्हायूं था, पर मथां खां जेका विरासत थिए थी उन में सिंध सां खुलियल बेवाजबी कई पई वञे। मां चवंदो बेवाजबी नाइंसाफ़ी जा मूंखे कोई लफ़्ज़ कोन आहिनि। पाणी पंजाब जेको असांजो वॾो भाउ आहे, मां पाकिस्तानी आहियां, मां प्रोफेशनल इंजीनियर आहियां, पर ॻाल्हि हक़ जी कंदुसि। ख़ुदा जे वास्ते असांजो सिंध गवर्नमेंट सिर्फ़ु धरननि सां इहे दरिया में वेही करण सां को मसइलो हल कोन थो थिए। इहो जेको कुझु करिणो आहे हींअर असांखे इस्लामाबाद ते करिणो आहे। पंजाब चइनि पासनि खां विढ़े थो। पंजाब जेको आहे मां उहो घड़ी घड़ी चवंदो आहियां त हिकिड़ो वॾो हिकिड़ो मैसिव इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो आहे जेको 1970 खां पोइ इंडस वाटर ट्रीटी जा जेके पैसा मिलिया, पंजाब वॾो चालाकी सां पाणी खे चोरी करण लाइ साइंटिफिक वे में हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे, जंहिंमें हू अॼु बि जेको मां चवां थो 25-30% पाणी जेको आहे उन सिस्टम में पंहिंजे शहर खां वधीक यानी चोरी करे थो, जेको ऑन रिकॉर्ड कोन्हे। नंबर 1। नंबर 2 जेको पाणी जेको ही जेके सीजे ऐं टीपे केनाल आहिनि, इहे एक्चुअली मञनि कोन था। मां मिनिस्टर इरिगेशन पंजाब जी स्टेटमेंट खे कंडेम थो कयां त जेको आहे इहे प्योर फ्लड केनाल आहिनि। तव्हां पंहिंजे हिसे मां ऐं इहे यानी नॉन पेरिनियल केनाल आहिनि। तव्हां हिकिड़े यानी कहिड़े कानून तहत जेको आहे तव्हां जेको आहे फ्लड केनाल खे पाणी ॾियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी बादशाही आहे, को कानून कोन्हे मुल्क में, असांजो हक़ कोन्हे। न को सीजे खोलणो आहे, न चवंदा असां पंहिंजे पाणी मां पंहिंजे हिसे मां था ॾियूं। भई किथे लिखियलु आहे तव्हांखे पंहिंजे हिसे मां जेको पाणी ॾियणो आहे सीजे केनाल खे, टीपे केनाल खे। सीजे ऐं टीपे जी सख़्त शर्त इहा आहे त पहिरीं जेको सिंध खे पाणी पूरो मिलणो आहे। जेकॾहिं पोइ सरप्लस आहे, सिंध एतिराज़ नथी करे त पोइ तव्हां सीजे बि खोलियो, टीपे बि। हींअर 12,000 चवनि था, पर मां चैलेंज थो कयां जेकर असांखे ख़ुदा पंहिंजे सिंध गवर्नमेंट खे चवंदुसि हिते वेही जेको तव्हां दरिया ते वेही जेके प्रिपरेशन था कयो ऐं पंहिंजो इहो ॾेखारियो त इन सां को फ़र्क़ु कोन पवंदो। तव्हां एक्सिस वठो, उन्हनि जो चेक कयो कि हू तव्हांजे लाइ चेक लाइ कनि था। तव्हांजो सीजे टीपे ॾिसो 12,000 कोन हूंदो,
यानी इहो खणंदा हूंदा घटि में घटि 15,000 16,000 17,000 उनखे पुछण वारो केरु कोन्हे। टियों वरी जेको चोरी कनि था उहो जेको असां पाणी हिन वक़्तु जाती कनि पिया 3T जी फार्मूला में, उन में जेको पंहिंजे हिसे खां 4 to 5 मिलियन एकड़ फिट पाणी खणनि पिया, जेको इहो बि जेको आहे यानी ज्यादती आहे जेको आहे। इंटरनली जेका विरासत थिए थी उन हवाले सां इरिगेशन डिपार्टमेंट ते या सिंध हुकूमत ते तमामु घणियूं आङुरियूं खॼनि थियूं त भई जेका अंदरूनी पाणी जी जेका सिंध जे अंदरि विर्छ थिए थी उहा नामुनासिब आहे, जंहिंजे करे पाणी जो मसइलो एॾो कर खणे थो। न बिल्कुलु मां इन ॻाल्हि ते अचां थो। पहिरीं मां चौथी हिकिड़ी ॻाल्हि करण वारो त जेके ॿिया जेका असां ज्यादती कंदा तोनसा आहे, तोनसा जेका असांजी लास्ट बेराज आहे गुड्डू खां अॻिते लास्ट बेराज जेका माना हुनजी पंजाब जी लास्ट बेराज आहे, असांजे गुड्डू खां इमीडिएट मथे आहे। ॿिनि 2.5-3 ॾींहंनि जो ट्रेवल पाणी कंदो आहे फ्रॉम तोनसा टू गुड्डू। जी हाणे तोनसा खां वेंदे गुड्डू ताईं जेको आहे इहा फ्लड प्लेन में वॾा हेवी टर्बाइन्स लॻल आहिनि, उहा वॾी 100% कल्टिवेशन आहे उते जेको आहे उहो को अकाउंट फॉर कोन थो थिए। असां वटि जेको सॼो पाणी ॿियो लासिस आहिनि, लासिस गर्मीअ में जेके यानी खुटनि था उहो सभु अकाउंट फॉर करे उहो चश्मा खां पाणी छॾीनि था। इहा हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि आहे सम्झण जी, वॾी ज्यादती पिया कनि त उहो चओ चश्मा खां जेको पाणी अचे थो, विच में पाणी जेतिरो गाए थिए थो उहो असांजे खाते में तव्हांखे असां एतिरो पाणी ॾिनो। वरी सिंध जी ॻाल्हि थो कयां त सिंध खे पंहिंजो घर ठाहिणो पवंदो। हाणे जेसिताईं तव्हां पंहिंजो घर न ठाहींदव तव्हां मथे न विड़ी सघंदव। मां हमेशह चवंदो आहियां पहिरीं पंहिंजो घर ठाहियो। तव्हां पंहिंजी डिस्चार्ज त चेक कयो, तव्हां पूरी डिस्चार्ज था ॾियो, तव्हांखे ख़बर कान्हे त पंजाब तव्हांखे सही पाणी घणो पियो ॾिए, थोरो पियो ॾिए, घणो पियो ॾिए, बदिलो तव्हां बस धरना ऐं फलाणो। नंबर 1 नंबर 2 जेको तव्हांजो सुवाल आहे वैलिड सुवाल आहे, असांजे सिंध जो खानो ख़राबु आहे छो जो हू जेको उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठी असां था कयूं पंहिंजे पाणी मां चोरी, हू त कनि था असांजो पंहिंजो चोरी पाणी। असां ज्यादती आहे त पंजाब 5 तरीक़नि सां पंजाब सिंध जो पाणी चोरी पियो करे, सिंध खे का ख़बर कान्हे, हू रुगो जेके डिसाइड था क़बूल कनि। सिंध पंहिंजे पाणीअ मां मिसमैनेजमेंट जे करे पंहिंजो पाणी वॾनि माण्हुनि खे ॾिए थी, उन्हनि खे जेको आहे लीगली लिफ्ट मशीनूं लॻल आहिनि ऐं तमामु हेवी ज्यादतियूं थियल आहिनि। सिंध खे सुधरणो पवंदो। सिंध जेसिताईं पंहिंजो इहो सिंध छा कयो आहे जो पंहिंजो मूंखे चवण जी मजबूरी आहे छो जो मां पंहिंजनि खे न चवंदुसि त पोइ ज्यादती थींदी। सिंध जेको पंहिंजो जेको असांजो कामयाबु इरिगेशन सिस्टम आहे उनखे टेक्निकल मां लफ़्ज़ मां टेक्निकल जो इस्तेमालु कयां, टेक्निकल असांजा इहे जेके इहे सिस्टम आहिनि उनखे पॉलिटिकल सिस्टम में कन्वर्ट कयो आहे। जेके जीअं खपियो आहे तीअं छा कढी आहे, जेके जीअं खपियो आहे सो रेगुलेट ठाहियो आहे। रोड़ी कैनाल जी पंहिंजी हिकिड़ी जेका आहे हिकिड़ी ताक़त आहे, हिकिड़ो यानी उहो आहे जीअं मां चांडिया चवां भई चांडियो ॾाढो आहे त पुटु बि चांडियो हूंदो त पोटो बि चांडियो हूंदो, उन सॼो पोटो बि चांडियो हूंदो। रोड़ी कैनाल आहे त रोड़ी कैनाल जी ब्रांच रोड़ी कैनाल सां गॾियल आहे। रोड़ी कैनाल मां जेका ब्रांच मां माइनर निकिरे थी उहा बि रोड़ी कैनाल सिस्टम आहे। पर हाणे सिंध गवर्नमेंट ईअं मां वॾो एहतिजाज थो कयां, मां थोरो जज़्बाती ते एहतिजाज थो कयां त इहो बंदि कयो छो जो तव्हां इहो आइसोलेशन में पिया कयो। रोड़ी कैनाल जी हिकिड़ी डिज़ाइन आहे, तव्हां छा पंहिंजे तरीक़े सां पॉलिटिकल ठाहे था ॾियो जंहिंमें सॼो सिस्टम जेको वञे थो ख़तमु थींदो। त अलाह जे वास्ते तव्हांखे पंहिंजो घर बि संभालणो आहे। रुगो ईअं ई ॻाल्हि पाण खे ॾिसो त असां किथे ग़लती पिया कयूं। पंजाब असां सां 6 दफ़ा ग़लतियूं थो करे, सिंध असां पंहिंजे पाण सां 100% ग़लती पिया कयूं। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे। पाणी जो जेको केस आहे उहो कहिड़े फोरम ते अञा वधीक वज़नदार अंदाज़ में खणण जी ज़रूरत आहे? CCI जे इजलासनि में वॾो वज़ीर इहो मामिलो उथारे थो, पर उन बावजूदि पाणी जे मामले ते वफ़ाक़ इरसा या पंजाब जी हरदर्मी त क़ाइमु आहे। मां तव्हांखे एप्रिशिएट थो कयां, तव्हां तमामु वॾो हिकिड़ो अहमियत वारो सुवालु कयो आहे जेको एक्चुअल कोर सुवालु आहे। मां इहो चाहियां थो ही भले कनि पॉलिटिकल जेको सिस्टम आहे पॉलिटिकली कनि, टेक्निकली मूं जीअं तव्हांखे चयो त मथे जीअं टेलीमेट्री सिस्टम लॻे उहो बि सख़्ती इहो बि टेक्निकल आहे, वरी पंहिंजा घर सुधारियो इहो बि टेक्निकल आहे। टियों आहे लीगल यानी फाइट, तव्हांखे लीगल फाइट करणी पवंदी। सुप्रीम कोर्ट जो जेको आहे हिकिड़ो फ़ैसिलो आहे 2003 में त भाई छो जो इरसा जो इशू आहे 3T जे बारे में थो ॻाल्हायां त इरसा जो यानी आहे 2003 में डिसीजन त बाबा असांजो डोमेन कोन्हे, असांजी जुरिस्डिक्शन कान्हे, तव्हां CCI में वञो। हाणे उहो 3T वारो जेको आहे सिस्टम यानी असांजो केस आहे
2003 खां जेको सीसीआई में पियो आहे, सीसीआई जेका ही बहानो कॾहिं अटार्नी जनरल खे ॾिए थी, वरी टेक्निकल कमेटी आहे थी, माना कंहिं तरीक़े सां हू 18 साल गुज़रण खां पोइ फ़ैसिलो नथी करे। मुंहिंजो सिंध गवर्नमेंट खे इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे तव्हां वापसि वरी सुप्रीम कोर्ट में वञो त असांजी सीसीआई नथी ॿुधे। जेकर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट नथी ॿुधे, तव्हांखे इंटरनेशनल कोर्ट में वञिणो आहे, पर तव्हांखे लीगल यानी फोरम ते इहा फाइट करणी आहे। मां नथो चवां भले तव्हां इहो एहतजाज कयो, मां इन जे ख़िलाफ़ न आहियां, इन जो वॾो इहो आहे पॉलिटिकल, ॿियो आहे टेक्निकल। टियों फोरम आहे, तव्हां जेको सुवाल कया त मुंहिंजा 3 फोरम थिया। हिकिड़ो थियो पॉलिटिकल फोरम, जेको धरना आहिनि, एहतजाज आहे, जेको लीडर आहिनि, बिल्कुलु जो हक़ आहे, राइट आहे। सीएम साहब वॾो हिकिड़ो विजन रखे थो, वॾो हिकिड़ो क़ाबिल माण्हू आहे, उहो रखे थो, सुठो फाइट पियो करे। पर वरी टेक्निकल आहे त भाई तव्हां टेलीमेट्री सिस्टम ते छो था विढ़ो, नथो लॻाए, पंजाब नथो लॻाए, फीडर नथी लॻाए, तव्हां सुप्रीम कोर्ट में वञो, सुप्रीम कोर्ट नथी, सीसीआई में वञो, सीसीआई नथी वञे, वरी सुप्रीम कोर्ट में वञो। तव्हांखे लीगल जेको आहे हिकिड़ो सिस्टम ठाहिणो पवंदो, जेको तव्हांखे लीगली विढ़णो पवंदो। बाक़ी घर वेही हिकिड़ो ॾींहुं एहतजाज करे वञी कर सुम्हण, ही पीछो करिणो आहे, पीछो करिणो आहे, पीछो करिणो आहे। ॾी महिरबानी ख़ालिद हैदर मेमण साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। नाज़रीन, अॻूणो सेक्रेटरी इरिगेशन ख़ालिद हैदर मेमण साहब सां गॾु हुनजो चवणु हो त प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु हिकिड़ो हल कोन्हे को, धरना एहतजाज बि कया वञनि था, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाणी जेको जीआरपी जो मामिलो आहे, सिंध हुकूमत खे पाणी जो मामिलो जेकॾहिं सीसीआई में हुनजी दांह नथी ॿुधी वञे त पोइ सियासी हवाले सां इन मामले खे खयो थो वञे। टेक्निकल फोरम पिणु आहे, ॿियो कानूनी जेको फोरम आहे उन ते जंग करण जी ज़रूरत आहे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।